सब कुछ तुझे वस में आ, पर तू भगता के वस भगता ताण दे। जोगी जी मुंहिंजो सिख जो चयो कीअं मोटायूं, असांजो मन भी रोईंदो आहे पर असां मजबूर। ॿई निराश थी करे वरी वापसि आया। हाणे सतगुरु जे प्रकाश जा ॾिहाड़ा अचणा हुया 5 जनवरी। केसरा सिंह चए थो, ओ प्यारो हौसलो न हारियो, सतगुरु जो प्रकाश गुरुपुरब अचे थो। अलाए काथों काथों को संगतां भेटा खणी ईंदियूं आहिनि, अलाए काथों काथों को संगतां दर्शन करण ईंदियूं आहिनि। पोइ हिकु कमु कयो, तव्हां अहिड़ी कोई सेवा कमायो, अहिड़ो गुरु खे राज़ी कयो, मतां पंहिंजे प्रकाश ते सतगुरु तव्हांखे बख़्शे छॾे। मन में चाह पैदा थी। हाणे ॿिन्हिनि छा कयो, ईंदड़ प्रकाश गुरुपुरब लाइ तयारियूं शुरू करे छॾियूं। हथ सां शास्त्र लिखण लगा, सुंदर गुटका तैयार किया, हथ सां गुरबाणी लिखण शुरू करे छॾी, हथ सां गुलनि जूं टाणियूं जेके उहे तैयार करण शुरू करे छॾियूं। गुरबाणी पढ़दे पढ़दे सिमरन कंदे कंदे जहिड़ी महिल सेवा कई, अची करे ॾींहुं बीठा सतगुरु जे प्रकाश जा कुझु 2 ॾींहं बचा। हाणे मन में आस हुई। केसरा सिंह के चवंदा, केसरा सिंह अलाए छो मन चए थो के ॿार जो जनम हूंदो आहे न, उनजो पिता कोशिश कंदो आहे कि जेको मुंहिंजो पुटु, जेको मुंहिंजी धीउ मां को घुरे न, मां उन्ही महिल उनखे हाज़ुर कयां, उनजे साम्हूं रखां। जे कोई ॿार कंहिं शइ जी चाह रखे थो तो उते सतगुरु, उते दुनियावी पिता भी कोई कमी नथो छॾे। हे त दीन दुनिया जे दाते जो जनम आहे, सतगुरु जो आगमन आहे। वो जे काथे सिख रोई करे प्यार मोरदास कंदा के दाता बख़्शे छॾ, उनखे तरस न पवंदो, मतां उन्ही प्रकाश ॾिहाड़े ते काथे बख़्शे छॾे। अची करे मन में आस रखी। हिकिड़ो ॾींहुं बचो प्रकाश गुरुपुरब खे। रात थी, रोडे जलाली नाले सां हिकु फ़कीर अची करे बाग जे ॿाहिरों बीठो। अची करे चए थो, वो बाग त तव्हां ॾाढो सुहिणो सजायो आहे, हिकु कमु कयो, इन्ही बाग मां मूंखे कुझु गुल पटे ॾियो, इन्ही बाग मां कुझु गुल मूंखे पटे ॾियो। टोडो जलाली हथ जोड़े बीह रहियो। ॿई ज़ाल मुड़ुस चवंदा, फ़कीर साईं सॼो बाग तुंहिंजे अॻुआं आहे, जाथो तोखे वणे तूं खणी वञ, तोखे जेके गुल खपनि तूं खणी वञ। रोडो जलाली चए थो, बाग त सॼो सुहिणो आहे, पर जेके हिनी टाणियुनि ते गुल खिड़ियल आहिनि, इन्हनि जी ॻाल्हि ई ॿी आहे। इहे गुल लाहे ॾे, इहे गुल पटे ॾियो मूंखे। हथ जोड़े करे चवंदा, फ़कीर साईं जीअं कोई लाइलाज बीमारी लॻियल हुजे न, हिकिड़ी आख़िरी उम्मीद हुजे ज़िंदा रहण जी, त इन्ही आस ते मां ज़िंदा रही सघां थो, मतां काथों मुंहिंजो इलाज थी वञे। ईअं सम्झ, इन्हनि गुलनि ते असांजी ज़िंदगी जी आख़िरी उम्मीद लॻल आहे। इन्ही गुलनि जे आसरे वेठाऊं काथे, इहा भेटा सतगुरु जे चरणनि में रखंदासीं, अरदास कंदासीं, दाता इन्ही सेवा जे सदके बख़्श, जे सतगुरु बख़्शे छॾियो त असांजी ज़िंदगी बची वेंदी, पर जे इहा सेवा न थी सघी फ़कीर साईं असां मरी वेंदासीं। ॿई इन्हनि गुलनि ते नज़र न विझ, इहे मुंहिंजे सतगुरु लाइ। उनखे कावड़ आई, उतो हलियो वियो। अॼु अमृत वेलो थियो। सतगुरु गुरु गोबिंद सिंह महाराज उहो प्रकाश जो ॾींहुं, सतगुरु जो आगमन जो ॾींहुं चढ़ियो। संगतां अची करे दर्शन लाइ बीठियूं। सतगुरु तख़्त ते विराजमान थिया। हेॾो हे ॿई ज़ाल मुड़ुस अमृत वेले उथी स्नान कयो, सभे शास्त्र गॾु कया, बाग जी तरफ़ हलण लॻा। हेॾो रोडो जलाली कावड़ में अची वियो। चोट लगी वई अहंकार खे। अध रात जो अची करे उन्ही बाग मां उन्हनि टाणियुनि तो उहे गुल पटे करे खणी आयो। बाक़ी सॼे बाग खे उजाड़े ख़त्म करे छॾियो। उहा गुलनि जी टोकरी खणी अची उहो रोडो जलाली भी दर्शन करण लाइ सतगुरु जे दरबार में हाज़िर थियो। जेड़ी माल रोडो जलाली अची करे बीठो, अगो टोकरी रखई, हथ जोड़े करे चए तो गुरु गोबिंद सिंह महाराज के दाता पाण ॿई फ़कीर हूं, तां जो भी पैसनि में मोह न आहे, माया में न आहे, मुंहिंजो भी न आहे। मां कोई सोने जूं मोहरा न खणी आयो आहियां, मां कोई माया न खणी आयो आहियां भेटा करण लाइ। मां बस इहो सभु खणी आयो आहियां। ॾिसो गुल तव्हांखे पसंदि आहिनि,
ये गुलन जूं क्याड़ियूं मां पंहिंजे हथनि सां तैयार कयूं। या भेटा प्रमाण क्यों सतगुरु गुरु गोबिंद सिंह महाराज उथी करे चैंदा रोडा जलाली तोखे माया में मोह नाहे। चिन पातशाह मुझो कोई प्रीत माया सां मुंहिंजी नाहे। सतगुर हिकदम सां टोपी के हथ हणी करे टोपी लाहे सटी उन मों सोने जूं मोहरा निकतियूं। सतगुर चंदा फकीर थी करे कूड़ ॻाल्हाईंदो तू चेंदो मुंहिंजो माया में मोह नाहे पोइ सोने जूं मोहरा काॾो आयूं। वरी सतगुर चंदा हे गुल तू पाण तैयार कया नी चे हा मां पाण तैयार कया। सतगुर चंदा रोडा जलाली कूड़ ॻाल्हाईंदो इहे कंहिंजा इहो गुल न पटे आयो आहियां बाग मों इहे कंहिंजा जज़्बात रोंदे आयो आहियां। इहे क्याड़ियुनि तो गुल न लहाए आयो आहियां तू कंहिंजूं दिलियूं रंजाए आयो आहियां। जेड़ी माल ॿई ज़ाल मुड़स साध संगत जी बाग में पहुता जंहिं आखिरी उम्मीद ते कायम हुया कि सतगुरु गुरु गोबिंद सिंह महाराज बख्शे छॾंदा। अॼु जेड़ी माल अची करे बाग जी हालत ॾिठी सॼो बाग उजड़ियो पियो हुयो काथों कुझु नज़र न अचे पियो। सॼियूं क्याड़ियूं रोंदे कोई हलियो वियो। जंहिं आखिरी उम्मीद ते कायम हुया अॼु ॿई रोई करे जेड़ी माल गोॾा टेकियऊं ॿिन्ही ज़ाल मुड़स जो साह उते ई निकिरी वियो दम टोड़े छॾियो। जीअं सतगुर खे ख़बर पई कि उहे गुल टोड़े करे रोडो जलाली खणी आयो आहे। हिकदम सां पेरे उघाड़ा सतगुरु गुरु गोबिंद सिंह महाराज पेरनि में जोड़ो भी न पातो। अॼु उहा टोकरी खणी गुलनि जी उन बाग वारे पासे हलण लगा। संगत पोयों वई अची जेड़ी माल अची करे हालत ॾिठी बाग जी साम्हूं ॾिठो ॿई ज़ाल मुड़स पंहिंजो शरीर छॾे करे उते मुर्दा पिया आहिनि। अची गुरु गोबिंद सिंह महाराज झोल पथारे करे धरती ते वेठा बाग में हिकड़े जो सिर खणी पंहिंजे हिकड़े गोॾे ते रखियो ॿिए जो सिर खणी ॿिए गोॾे ते रखियो मथे ते हथ फेरे करे चवंदा ओ प्यारो रोज़ अरदासां कयो पिया कि कॾहिं सतगुरु दर्शन ॾींदे। अॼु दर्शन ॾियण आया हूं त अॼु सुम्हिया पिया मथे ते हथ फेरियो हाणे उथिन तॾहिं जॾहिं साह हुजे शरीर में साह ई न हुयो। सतगुरु मथे ते हथ फेरे चवंदा प्यारा सोहना मोहना उथो अखियूं खोलियो। जीअं कननि ते आवाज़ पई सोहना मोहना अखियूं खोलियो। ओ तहां बार बार चओ पिया दाता दर्शन ॾे तव्हांखे चयो हुयो वञो हिन जन्म में ठाकुर दर्शन न ॾींदो। ओ उथो ठाकुर हिन जन्म में हाणे तव्हांखे दर्शन ॾींदो। अखियूं खोलियो त सही। ठाकुर दर्शन ॾींदो अखियूं खोलियो। जेड़ी माल आवाज़ पई कननि ते ठाकुर दर्शन ॾींदो ॿिन्ही ज़ाल मुड़स जूं अखियूं खुलियूं। अखियूं खोले जेड़ी माल पंहिंजो सिर ॾिठो उन दाते जी गोद में हथ जोड़े करे चवंदा पातशाह कॾहिं रस्ते में विच चौराहे ते बीठा हुयासीं उतो पुठी ॾेखाए हलियो वएं। कॾहिं तुंहिंजी पीठ जे पोयों अची बीठासीं हथ जोड़े अरदास कईसीं कि बख्शे छॾ तूं उते बि न बख्शो। सेवा कमाए सिमरन कमाए तोखे मनाइण जी कोशिश कई दाता उते बि राज़ी न थे। अॼु दर्शन ॾियण आयो आहियां यकीन कर अॼु तुंहिंजी गोद में पंहिंजो सिर ॾिसी अॼु अरदास आज काथे वरी श्वास निकिरी वञण बि परवाह न। उते संगत चए थी दाता इहो कीअं। साध संगत जी हे गुरु तो उहो ई आहे सतगुर मेरा सरब प्रत पाले सतगुर मेरा मार जीवन। अखियूं खुलियूं भाई दया सिंह अची करे पुछंदा दाता तव्हां चयो हुयो सिख जो वचन आहे हिन जन्म में ठाकुर इन्हनि खे दर्शन न ॾींदो। अॼु सिख जा वचन कूड़ा थी विया। गुरु गोबिंद सिंह महाराज चवंदा न दया सिंह सिख जा वचन कॾहिं कूड़ा नथा थी सघनि। उन सिख चयो हुयो वञो हिन जन्म में ठाकुर तव्हांखे दर्शन ॾींदो ई न। अगले जन्म में इन्हनि खोड़ अरदासां कयूं केतिरी मनाइण जी कई इन्हनि खे दर्शन न थिया। ॿिन्हिनि जी मौत थी वई उहो जन्म उते पूरो थियो। नओं जन्म वठी करे आया नी दर्शन वरी ॾिनो आहे। सिख जे वचननि जी बि लाज रहिजी वई इन्हनि ॿिन्हिनि जी सेवा जी बि पत रहिजी वई। इन्हनि ॿिन्हिनि जी बि रहिजी वई। साध संगत जी उहो सतगुरु आहे उहो पातशाह
जाथे कोई अची करे अरदास करे थो न उन गुरु खे ख़बर आहे ॼणो कीअं असांजे लाइ कोई शइ नामुमकिन थी सघे थी उन सतगुरु लाइ कोई बि शइ नामुमकिन न आहे। अॼु पातशाह कृपा कई आहे सत्संग जी तव्हांजे शहर में सतगुरु जो गुरुद्वारो सतगुरु जो आस्थान ठहण लॻो आहे। सत्संग जी हिते सेवा दिलि खोले करे